मां वरी कहिड़ो शक कयो आहे? तो ने अधी लाली जो लालू ते शक कयो कावड़ियो वेठी आहे बूथ छुजायो तबले वांगुर। मां छा कयां? अधी लाली मूंखां वॾी आहे, घणो ई समझायो थमास, पर समझण जी कोशिश ही नथी करे। नई हुकूमत मर्दन के बब्बे शादियूं करण जा हुकुम वठी ॾिए, पोइ त तव्हां खुरड़ियूं हणंदो। मतलब तो तू इन ऐलान जे इंतजार में ही न त पड़ो अचे त चढ़ा घोड़े ते। मां त ये मिड़े ई पुछां पियो। पुछी त कोन पयो, पक तो करी त पावरी छाती चवे। हल भला मिसाल जे इए थी पवे त पो तू छा कंदी? मां बुर्दबारी जो मुजाहिरो कंदस ऐं तोखे बी माई जे हथा मोटड़ा खाईंदे दिसंदस। ऐं जे उहा तोखां वधीक प्यार ॾिए त पोइ वोणन जी दवा कॾे कम ईंदी? उहा त फछल खे हणबी आहे न, मतलब तू खुदकशी कंदी आहे वोणन जी दवा पी न कजे मरी पवंदी आहे। मरन मुंहिंजा दुश्मन, मां वोणन जी दवा तोखे ई तुंहिंजी नई माई के ॾींदस। पोइ त अधी लाली बि सही आहे न, उनखे तू के समझाई? लालू जो चिलकड़ी जे पुठियां लॻो पियो चवनि था अधी लाली शक के पक समझो वेठी आ। इने गाल में शादी वारी गाल में ॾींहं रात जो फर्क है मोगा। हाँ तू सही थी चई, पोइ समझाईस न। कोशिश कयूं था। खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार-बार गैर चुनो पड़ो थड़ लेन खान पीन सुमन जगनी कुछ न करे। भाई मिठल के थिया मिठल ओ मिठल का व्यवा कारोकारी के मारने चारण बकरियो रे ड्यू डाचू छा चारण वा ओ बुठल बोड़ा कारोकारी मारण केड़ा कारोकारी मारण या माई? कारोकारी मारण ले गवाह खपंदान, उहे किथे? तहा के गवाह मिली वीदा पहला कारोकारी त मरने। कारोकारी कोन मरंदा। लालू इन चिलकड़ी में हिकड़ो मारी न तो मिठल थाने ते उब तो टंगल हुंदो, ऐं जॾहिं उब ते मां सिधो थींदो त वरी फांसी ते टंगल हुंदो। असा बना कुड़ायूं हां न सूतरी साहब तू सजो लालू जो पासो तो खड़ी हणी केर दो के बंदूक हणे। चुप वडा मां त चवा तो मिठल के दिस दई हापराई करे छडियो ओ पाणे सोगो थींदो। ईसा खाली आन खीसा हुकुम कर साहब गाल भरी कई थी। हलो जरी बाहर बोली हलो। वाह मारो ही मुको वडा हे ये गाल तो मुखे वरी गीची पची गई। अलड़ी बंदूक तुझो ठक्का और पुलिस का मालिक का छो तो गिरफ्तारी छो न जा। लालू ए चिलकणी के लाए मारे सगा अलाए न ख्वारे खा तो बची विंदुस न, जे कदे पुलिस न पकड़े सा त मारे छडे सा। ये सही है ठीक है। इसलिए कौन था कौन चढ़ी दोसान इन लालू ए चिलकड़ी के ओ फट मारी दोसान ओ फट या कौन सा गले रेडी तो क्या काकड़ो गई हुआ गले बोड़ी वागुर ही तो बोड़ा ध्यान ओए कौन चढ़ी दोसान मां ए सा की खबर नहीं तुझे पोया भजू आ न डाडो भरिया उन करे कन लाटार कयो बिठासी मोसी मिठल तुझे पकड़े अठा मुआऊं चंगन में सूर बजियो बड़ा थाने ते वठी हली थी न न मुझे घर वठी हली अरे बड़े जे घर हलू था पर बुधो तो सही बड़ा मुसरी जरूर पचरा जे मखण थोरो सवायो होजेस मिठे जो शौकी नया थोड़ी मिठाई तो घणी होजे मां तो गिरी समय बुसरी तो खरा बस कर मर त माट पिटनी सुतनी साहब मुके जल्दी थाने ते वठी हलो जे कदे मुजा इरादा मट जी विया त तव्हां मुखा जोर कोन थींदो। ओए यो गंद न कजा अड़े वठी हलो थाने ते भाणे रे कैसे हनते वरी भाणे रे ओ वडा कैसे हनते मां मानी जो टुकुर खाओ मां न खाइंदस मां मानी न खाइंदस भले बोटी कान में मानी पे खराब थी वने मां न खाइंदस केतरा भेरा चयो त मां न खाइंदस। भाई हाणे हिन माला ड्रामो थी करे पई रात जो उठे थी त देगड़ियूं चटे सब साफ थी करे चले केरो मां ना ये देगड़ा वेगड़ा चटी थी बिल्ली हुंदई ये देगड़ा चटे वेंदी हुंदी मां जे सुमंदी आया ना रात जो त सुबह असुर जो उठंदी आया। ए सेठानी तोरो न्याणो बधिजियो काहे बातस पुलिस बधी वई त बियो वरी केर वधदुस। हो जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमालो नवा बाबा बड़ी वीआईपी खबर बधाई तई ठायो हाणे ठायो बस कर दिसे छाती अम्मा
जल्दी मानी खणी अच। 2-3 ॾींहंनि जी अॼु कसर कढी ॾेखारींदी वारो कर मां। हा खणी थी अचां पई। साहो छो थो वञे? बाबे घोबाटे जो हिस्सो, पंहिंजो हिस्सो ऐं राति को बचियल भत ऐं दाल सभु खणी अचो त अॼु चिलकड़ी सभु चट करे ॾेखारे ॾेई मां। हाँ मतलब त अॼु असां रोज़ो रखूं। जी हा, नियत करे छॾ नवां बाबा, रोज़ो अॼु रखड़ो पवंदई। हलो मां हलां थो, ड्यूटी जो टाइम ख़त्म। काॾे था वञो सुतली साहब? हल बाबा हल 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 हिनमहिल ड्यूटी असांजी ख़त्म आहे। सुबुह जो अचां। अरे वञू के वणे न वणे पर विचां करो तो कंहिंजा घर था पुछो सुतली साहब? थाणे ते वेठा पायो ऐं चओ था असीं डोके ते मौजूद कोन्हूं। बल्लू थाने ते मौजूद हुजण उन जो मतलब ना है त ड्यूटी ते आयूं। हाँ अॼु मुर्गी फ्राई घुराईसी, हाणे खाई ख़त्म कई आहे। भला तहां वारो विचां ग्रहो खणी सॼी फ्राई खाई लिया, मूंखे बि सलाह न कयो। ओ मिठल तूं पाण फ्राई छड़ा रही, मुर्गी फ्राई खाई छा कंदे? बाबा अबू मां ॾाढो मिनत थो कयां पर हर मिनत मुंहिंजी फेल थी पई हुजे, मिस कॉल वांगुरु मिस थी वञे। भलू ॻाल्हि ॿुध, वञी थो त ठीकु आहे, न त मिठड़ सां गॾु लाक में विहारियूं, हुनखे मुसलो ॾिनो आहे, तस्वीर ॾिनी आहे, तूं बि निमाज़ूं पढ़, ॿई निमाज़ूं पढ़ो, गुनाह बख़्शरायो। न मां घर ईंदुसि बाबा, मिठल जी मां अकेली आहे। ओ बाबा मां त सुभाणे बि घर में हूंदी, पर मां सुभाणे हुजां अलाए न हुजां, रखो जे रूह में राणा। ओ बाबा हिन काने के समझा, मूंखे फुल फ्राई, हाफ फ्राई, अधु फ्राई, वॾी फ्राई, नंढी फ्राई, मूंखे न करे मां गोली का ॾिजो यार। सुतली साहब भला ॿुधो, कुमुका कयूं सिपाही सा खाली आहिनि खीसा, मां भरण जे लाइ तयार आहे। न बल्लू खे बि लॉकअप कयो, सुबुह जो मिठल खे फुल फ्राई ऐं बल्लू खे हाफ फ्राई कई। इहो तव्हां सही नथा कयो, मां मथे ताईं ॻाल्हाईंदुसि। सिपाहियो यस सर, वठोसि, वञा थो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी बि थोरी ॻाल्हि ॿुधो। सुबुह जो सुबुह ते कहिड़ा जहिड़ा हूंदा ऐं कहिड़ा मोल हूंदा। ज़िंदगी में पहिरियों चक्कर सुभाणे सचो पिस्तौल हलाईंदुसि, मतिलबु ओरिजिनल पिस्तौल, वो जंहिंखे लॻे मूं ते न आहे। आयु घर में आयो कोन आयो? न कोन आयो। आई वेठियूं था आयो? हाँ जाड़ा खाना कुत्ते को भी जाए अचे वञ। ओ दिसे छा मां रात में तोड़े आई हस, दरवाजो खड़काए आखिर बेजार थी घर हली वियस, पर सॼी रात मूंखे निंड कान आई। हाणे त मुंहिंजो सुर बि थो वञे त मुंहिंजो सिर बि थो वञे। एस हथ थी ॿधाए सेठाणी, मूंखे पंहिंजो पुटु बचाए ॾे। अरे हाणे मां काथां तोखे पुटु बचाए ॾियां? गोबाटो कहिड़ो आई जी सिंध आहे त मुंहिंजा हुकुम हलंदा, पाण ॼाणू पंहिंजे कम जेको कंदो सो लोड़ींदो। ओ छोरी चिलकड़ी निभागी, मां पंहिंजी खे सम्झाए न, मुंहिंजो बचड़ो तो हाणे हथनि में वञे, मूंखे ग़लती थी आहे, मां हुनजी माफ़ी थी वठां तव्हां खां, बसि मूंखे हाणे पंहिंजो बचड़ो पुलिस खां बचाए ॾियो। भाई मिठल कहिड़ी मिठाई आहे जो पुलिस खाई वेंदसि? ॾिस सेठाणी, मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे। अरे मुंहिंजी बि हिकिड़ी थी आहे, जंहिंखे मिठल खां कारो करे पई माराए। अधे रवस जो बि त हिकिड़ो ई पुटु आहे लालू, उनखे बि माराए पई। पंहिंजा आंड्रा सभु कंहिंखे प्यारा आहिनि, बाक़ी ॿियनि जा आंड्रा कटे थी उछले। ओ सेठाणी, हा मां मञा थी, मुंहिंजे मुंहं ते दागी मलियल आहे, बसि मूंखे हिकिड़ो दफ़ो पंहिंजो पुटु रुगो छॾाए ॾे पुलिस खां। मूं तौबा कई, एज़ मां कल्ह कोशिशि थी कयां, तौबा कयमि। हा करे छा थी पई, कुझु ख़्यालु करे, उन महिल त ॾाढा ई हुई, हाणे वरी हेड़ी थी पई पेरनि में किरे। अरे चिलकणी, तुंहिंजी त मोहबत आहे मिठल सां, हा सिर बि थो थिए हुनखे ॾिसण खां सवा, हाणे वरी चुपड़ी कई, मां जे बगल में वेही रही। मासी बस करे, मासीअ जी सकी, तुंहिंजो कहिड़ो कमु विच में थी ॻाल्हाए पई, उहो मूंसां थी ॻाल्हाए न। ज़ुबान बंदि रखो, ईअं सम्झो त तुंहिंजे वात में मुंग आहिनि। माई हेॾे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी का बि हलंदी पुॼंदी कान्हे जो मां तोखे पुटु छॾाए ॾियां। वञी पाण उतां पुलिस मां छॾ रहा आहे, वञ सुतलीअ घर जा वञी थांव धो, हाकिमज़ादीअ जा वञी पेर धो, पाण ई कमु थी वेंदी। तूं रुगो सिर्फ़ ॿ लफ़्ज़ रुगो पुलिस जे आॾो ॻाल्हाईंदीअ न त मूं हिनखे बख़्श कयो त हू मिठल खे बख़्श कंदा, छॾे ॾींदा मुंहिंजे बचड़े खे। मां केरु थींदी आहियां बख़्श करण वारी?
खॾो खोटियो पाण हाणे वञी किरो बि पाण न उन में ओ धी चिलकणी कोन ॻाल्हाईंदी चिलकणी ज़बान पकड़ अथसि हाणे हल हल मां थी ॿाहां ॿधाए वञ टर बेटा छोरा क्या तुम चिलकणी है दीदी है मेरे कुर्बाई अम्मा चुप है मेरे बापा पर दिल थी मैया तो ये सबर कर तुझो कम ही ना है मां पाण हिननि सां निबरदसि सेठियाणी सिर ॾींदी सुर कंहिंखे बि न ॾींदी अबोल कॉमेडी ड्रामे के सीरियस करे छड़ियो थव स्टेशन के परियां बुखारी साईं उते विझी त मुंह में छा थो मूंखे हलाए छो ईअं थो लॻे जीअं मां उस जो बकर हुजां ऐं तव्हां सभिनी जी मुंह में पटी हुजे अदा मिठल साईं तो सब पूरी पूरी हमदर्दी आ तो तोखे हरू बुरू बुर्श न लगे पर यार छा कयूं मिठल परेशान छो थो थी अच्छा तुझे लाइ गुलनि जूं पतियूं बोतियूं न चढ़िया पतियूं छो कब्र ते विझण लाइ अरे रोता क्यों है यार अरे एड़ी मोतला तो मां दुआ तो घुरा शहीद होगा हिलाते हुए शहीद होगा तू मुझे पारा भला तू मर हाणे मां एतिरो गुनाहगार न आहियां तो जहिड़ो व्याजी जा पुट लालू तो सुठो न आहे कयो हिकिड़ो त तो मुंहिंजी चिलकणी में अखियूं विधियूं आहिनि ऐं ॿियो वरी हिन पुलिस वारनि खे रिश्वत ॾी त मूंखे मारनि कानून ते रिश्वत वठण जो इल्ज़ाम अरे पिस्तौल जो इते ई फिराई कयांसि सुतली साहिब गोली कहिड़ी जाइ खणी ॾे मवाली जाइ जी ख़बर आहे पर जिते लॻसि मूं ते न आहे सिपाही से के पिस्तौल ॾी जाए उहो गोली हणे घटि में घटि हिनखे ख़बर त पवंदी न गोली किथे हणांसि ज़रूरी आहे छा गोली हिते लॻे या हुते लॻे मक़सद आहे गोली लॻण सां उहा किथे बि लॻई सुतली साहिब काथे बि लॻे पर यार ख़ूबसूरत मुंहं ते गोली न हणिजो पहिरें खां ई मुछूं मौजूदु आहिनि अरे टोनी चरिया मरण खां पोइ मुंहुं कहिड़े कम जो टोनी मवाली बाबा मरूम ते हार विधासीं मरूम सां मिलियासीं हलो तो मरूम जे कांध पे बंदोबस्त हलिया तव्हां हलो भली मां हिन सां मिली आख़िरी मोकिलाने जे पोइ अचां थो हलो 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 तव्हां हलो हलो मिठल साईं परेशान छो थो थी खिलियो ॻाल्हायो बश्क कजाए जे भुल में लालूअ खां टोनीअ खां मूंखां का ग़लती बि थी वई हुजे न ॿेलीअ मां ॿाहूं थो ॿुधाए भली असांखे माफ़ न कजाए अच्छा हुनजी ज़रूरत न मरी त उहो आख़िरी टाइम अथई हरू भरू फचरी छॾिजी आहे छा थींदो असांखे सुतली साहब रहम कर मुंह ने बचड़े ते रहम कर हा हा रहम कंदा थी छोड़ कर रहम कंदा थी हिकिड़ी गोली जाइ ते तोखे ॿ ॻाल्हियूं हेलो तव्हां क्या थिया वो असां हिते बनीअ ते वो जो थुलो वणा न उन पासे में लिखिया बीठा हूं ॿिया बि ॻोठड़ा आया आहिनि या हा खूड़ हा ठीक आहे ॻोठड़नि सां गॾु कुकू वेठो आहे बनी वारे न थुले वण वठे न सूबेदार सूतली मिठल खे मारण लाइ हिते खणी ईंदो न अलाए सूतली सूबेदार खे शपको आहे कंहिं ॿिए पासे वठी हलियो वञे अरे शपकोरी छा बि मां सिपाही ईसो आहे न हिन सां राति में रहंदुसि को मसलो ई कोन को पर जिते बि खणी उते हलंदासीं पाण मिठल भाॼ मां कोन छो मूंखे गोॾे में सूर आहे वॾा हे भला हिते बीठो हुजे असां पोइ हिते हलूं हा इहा ॻाल्हि सही आहे ईअं था कयूं सही जॻह में सही किथां आहियूं लूसण खाया आहियूं लूसण सुतली साहब ॻाल्हि खे थोरो सम्झ मां सभु सोचे सम्झे पोइ आयो आहियां भॼी धो या असां पोइ हिते वञूं हो जा थो थोरो कीअं कयो वॾा हे त घणो पोइ हिते भॼी वियो हा पहिरियां भॼे कोन पियो हिन महिल बीहे कोन थो ईसा
खाली हल्की ता हुकुम कर साहब मिठल केड़े वण में तो लिखे ओ बड़ा या वण ना है सेठानी दी चिलकड़ी मिठल जी ज़ाला रहम कयो सुतली साहब रहम कयो सॼी गलती मुंहिंजी आहे मुंहिंजे पुट खे बख़्श कयो मां पंहिंजे वलूअ खे चरियो थियल न पई ॾिसी सघां मां न पई चाहियां त लालू वलू जी जाइ ते चङो मुड़ुसु थी वेहे ॿियो वरी मां पंहिंजी चिलकड़ी नोह खां बेज़ार हुयसि इन जे लाइ सॼो कूड़ो ड्रामो रचायो त चिलकड़ी लालू सां कारी आहे ॿुधई पंहिंजी माउ जूं ख़बरूं टोनी हाँ मौलिया दा ये सब गोठा ता ॿुधो त माई कज़ी और मुंहिंजे खिलाफ़ इहा साज़िश कई आहे कूड़ा बिल्कुल बिल्कुल सही हो चई पायो हलो थाने घर हलो वॾा फुल फ्राई अरे फुल फ्राई छा जी ही सॼो ड्रामो हो ऐं हिन ड्रामे जो हिदायतकार लालू हो लालू समझिए मन कूड़ हो हलो कज़ी इन जो मतलब त असां खां सच ॻाल्हाइण जे लाइ ड्रामो हाँ हाँ वल्लू हाँ तो लालू की ना सुना तो किथे आ पुट बुर्श लगी हुई न बुर्श कांडेरा खड़ो मुखे नया रेस लालण खे यह केडी न बेइज्जतिया मुझे करे थुक थुक थिया यह केडी न बेइज्जतिया ड्रामा सोप सीरियल मश्करन जो गोठ जा तमाम एपिसोड हाने ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।